मुझो नालो मैडम गुरनास जोखियो आ गवर्नमेंट गर्ल हाई स्कूल मीरपुर साकरो जी एचएम आया। अज जे मीडिया ते ॻाल्हियूं हली रही हुयूं उन्हनि जी टोटली तरदीद करियां थी। अॼु सावण नाले जो हिकिड़ो नॉन मुस्लिम हुयो जिनकी रोशनी ऐं वरी विशिता इन छोकिरियूं आहिनि इन्हनि खे कंप्लेन कई त उहो अॼु सुबुह में ऑफिस में आयो हुयो मूं वटि चई मैडम मूंखे तव्हां शिकायत मूं चई बाबा ॿुधायो छाजी शिकायत तव्हांखे त चई त तुंहिंजे बारे में मूंखे टीचर जेके ॿार मुंहिंजा उहे चवनि था त मैडम चवे थी इस्लाम क़बूल करियो ऐं मुंहिंजो न बाबा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे मूं अहिड़ो कुझु बि कोन चयो आहे। त पोइ मूं 9th क्लास ऐं 10th क्लास जा ॿार वठी आईसि पंहिंजे ऑफिस में वठी आईसि ऐं उन्हनि खे सावण खे मुंहिंजो चयो बाबा हे बिछियूं छोकिरियूं बिछियूं तव्हां भले इन्हनि खां पाण पुछी वठो। पोइ उन्हनि खां उन पुछो त उन्हनि चयो त मैडम अहिड़ी का बि ॻाल्हि कोन कई आहे ईअं छा आहे मूं कंहिंखे बि ईअं कोन चयो त तूं इस्लाम क़बूल कर। मूं टोटल 12 साल खां वठी 13 साल खां 12 खां 13 साल मूंखे हिन सर्विस में थिया न थिए ऐं शुरू खां वठी इहे नॉन मुस्लिम ॿार असां वटि पढ़ंदा अचनि। इन खां पहिरीं करे पहिरीं का ॻाल्हि कोन थी। हिन जे पुठियां ई मुंहिंजे ख़िलाफ़ु हीअ प्रोपेगेंडा कई पई वञे ऐं हिननि खे मुंहिंजे पुठियां लॻायो पियो। उते जा बाअसर माण्हुनि जिन जा नाला नथी खणा पर हिननि खे मुंहिंजे पुठियां लॻायो पियो। हू सभु जेके बि ॿार असां वटि पढ़नि था चाहे मुस्लिम हुजनि चाहे नॉन मुस्लिम हुजनि हिकिड़ो टीचर हूंदो हुनजो कमु हूंदो तालीम ॾियणु। असांखे कंहिंजे फ़िरके सां को बि वास्तो कोन्हे। असां कंहिंखे कोन चवंदा आहियूं तूं मुस्लमान ई तूं नॉन मुस्लिम आई सही इन सां असांजो वास्तो कोन्हे। असां टीचर असांजो कमु तालीम प्रोवाइड करणु न की असीं के उते वेही तबलीग करियूं। मूं का बि तबलीग कोन कई। इहो मूं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इल्ज़ाम आहे ऐं हीअ मूंखे ब्लैकमेल कयो पियो वञे ऐं इन सावन मूंखे मतिलबु सभिनी जे साम्हूं चयो चई असां तोखे हिन सीट ते विहणु कोन ॾींदासीं ऐं सुभाणे ॾिसंदासीं असां ॾिसी वठंदासीं तोखे असां हिन सीट ते कोन विहणु ॾींदासीं ऐं सुभाणे ॾिसी तोसां छा थो थिए। हिन मूंखे खुलेआम सभिनी जे साम्हूं हिन मूंखे धमकियूं ॾिनियूं ऐं टोटली हिन ॻाल्हि जी मतिलबु डिनाए करियां थी। हिन ॻाल्हि खे मूं अहिड़ो कुझु बि कोन चयो आहे ऐं हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ु मतिलबु मुंहिंजे मज़हब ते मतिलबु पंहिंजे मज़हब ते मूं ते पिया अटैक कनि त मज़हब खे विच में आंदो वियो त मतिलबु हिन जी ॻाल्हि वज़न करे ऐं हिन खे सीट तां हटाए छॾे। मूंखे हिन सीट जी ज़रूरत कान्हे। इज़त खां मथे सीट कान्हे सही आहे न। बाक़ी आउं उन्हनि बाअसर माण्हुनि खे चवणु थी चाहियां वत इज़ू मंतशा वत ज़िल्लू मंतशा तव्हां मुंहिंजो कुझु बि बिगाड़े कोन था सघो। मूंखे हिन सीट जी ज़रूरत कान्हे ऐं हुन सीट जे लाइ करे कोन पर मूं कॾहिं बि अहिड़ो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो। असां उस्ताद आहियूं। को बि इंसानु बाशहूर इंसानु कंहिं बि ॿिए कंहिंजे ज़ात ते या त कंहिंजे मज़हब ते को बि नुक्ताचीनी कोन कंदो आहे। असां त टीचर आहियूं। असांजो कमु ई कोन्हे त इन चीज़ खे नुक्ताचीनी करे पर मूं ते इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इल्ज़ाम आहे सही। ऐं डीओ साहब ॾियो हुज़ूर बख़्श खलीअ खे इल्तिजा थी करियां त इन जी शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कराई वञे ऐं जेको बि ॾोरी आहे जेको बि हिन जे विच में मलबूस आहे उनखे मतिलबु सज़ा ॾिनी वञे। मुंहिंजी ईअं रेपुटेशन 13 साल जी मुंहिंजी रेपुटेशन सुबुह खां वठी एतिरा ज़्यादा मूंखे कालूं पई अचनि। हू चवे तव्हां हीअं चयो ऐं उन्हनि मां कंहिं बि मूंखे ईअं कोन चयो त मैडम तव्हां ग़लति आहियो। सभिनी ईअं चयो त मैडम तव्हां ईअं करे ई कोन था चलो। तव्हां सुभाणे अचो मुंहिंजे ऑफिस में ऐं सॼी स्कूल 9th ऐं 10th क्लास में जा जेके ॿार उते मौजूदु हुआ तव्हां उन्हनि खां पुछो भले मूंखे तव्हां हिकिड़े पासे करे छॾियो तव्हां सभु उन्हनि सां गॾिजी पुछो त बाबा मैडम अहिड़ी का ॻाल्हि कई आहे मूं अहिड़ो कुझु बि कोन कयो। इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी हथ जी ठहियलु प्लानिंग आहे ऐं मुंहिंजे सीट जे करे ऐं उते जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जा नाला आऊं कोन थी खणा। बाक़ी सभु जेके मूंखे परेशान पिया कनि प्रेशराइज़ पिया कनि इहो भाई मूंखे धमकी ॾेई वियो त असां तोखे सीट ते कोन विहणु ॾींदासीं। ऐं इन्हनि बयान में बि इहा चीज़ चई आहे त मतिलबु असां जेसि ताईं इहा जीअं मैडम हूंदी तेसि ताईं असां पढ़ण जे लाइ कोन ईंदासीं सही आहे। असांजे कम जी ड्यूटी करण जे लाइ असां हिते कंहिंजी ज़ातियात ते कोन वेंदा आहियूं। असां हिते कंहिंजे कल्चर ते कोन वेंदा आहियूं। असां कंहिंजे मज़हब ते कोन वेंदा आहियूं। असां टीचर असांजो कमु टीच करणु। बाक़ी इहे जेकी कुझु प्रोपेगेंडा पई कई नी सभु मुंहिंजे पुठियां जेको सो माण्हू लॻाया विया आहिनि। उते जे सभु माण्हू उते जा इलाही सॼा माण्हू जिन जा नाला कोन थी खणा इहे सभु हुन में मलबूस आहिनि ऐं इहे मुंहिंजी इज़त खे ख़राबु पिया कनि। महिरबानी।